नासिन सां राब्तो कटिजी वियो आहे। अवां खे ठटे मां अपडेट कयूं पिया। तारीख़ी विरसनि माग मकाननि तोड़े सरकारी ज़मीननि ते कब्ज़नि ऐं धारियुनि जी आबादगारी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। अवामी तहरीक पारां ईदी सेंटर खां प्रेस क्लब ठटो ताईं एहतजाजी मार्च करे सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। अॻवाणनि जो चवणु आहे ठटो समेत सॼी सिंध में कब्ज़ा माफ़िया पारां तारीख़ी मागनि तोड़े सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा कया पिया वञनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठटे में तारीख़ी विरसनि माग मकाननि तोड़े सरकारी ज़मीननि ते कब्ज़नि ऐं धारियुनि जी आबादगारी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। अवामी तहरीक पारां ईदी सेंटर खां प्रेस क्लब ठटो ताईं एहतजाजी मार्च करे सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। अॻवाणनि जो चवणु आहे ठटो समेत सॼी सिंध में कब्ज़ा माफ़िया पारां तारीख़ी मागनि तोड़े सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा कया पिया वञनि। ठटे में तारीख़ी विरसनि माग मकाननि तोड़े सरकारी ज़मीननि ते कब्ज़नि ऐं धारियुनि जी आबादगारी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। अवामी तहरीक पारां ईदी सेंटर खां प्रेस क्लब ठटो ताईं एहतजाजी मार्च करे सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। अॻवाणनि जो चवणु आहे ठटो समेत सॼी सिंध में कब्ज़ा माफ़िया पारां तारीख़ी मागनि तोड़े सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा कया पिया वञनि। तारीख़ी विरसनि माग मकाननि तोड़े सरकारी ज़मीननि ते कब्ज़नि ऐं धारियुनि जी आबादगारी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। अवामी तहरीक पारां ईदी सेंटर खां प्रेस क्लब ठटो ताईं एहतजाजी मार्च करे सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। लाइन ते मौजूदु आहे महबूब रोही। जी महबूब, इन जा छा अपडेट्स आहिनि? जी ठटे जे तारीख़ी मागनि ऐं मकाननि ते कब्ज़नि तोड़े सरकारी ज़मीननि ते थींदड़ कब्ज़नि ऐं धारियुनि जी आबादगारी ख़िलाफ़ अवामी तहरीक ठटो पारां ठटे में एहतजाजी रैली कढी मार्च कयो वियो। अवामी तहरीक जे मर्कज़ी अॻवान गवर खान ज़ौर, ज़िले अॻवाननि मिठा खान लाशारी, दिलावल लाशारी, शाम मोहम्मद चांद ऐं ॿियनि जी अॻवानी में ईदी सेंटर खां प्रेस क्लब ठटो ताईं एहतजाजी रैली कढी मार्च कयो वियो। उन मौक़े ते ज़बरदस्त नारेबाज़ी कई वई, ख़ासि तौर ते धारियुनि जी आबादगारी ऐं ताज़ो ठटे जे तारीख़ी जेका आहे गुजराती स्कूल उन ते धारियुनि जे कब्ज़े ऐं तोड़े मुख़्तलिफ़ जेके सरकारी ज़मीनूं आहिनि, ठटे जी कोहिस्तानी इलाइक़ा हुजनि या साहिली पट्टी वारा इलाइक़ा हुजनि, उन जी ज़रख़ेज़ ज़मीननि ते थींदड़ कब्ज़नि जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवान जेके अवामी तहरीक जा अॻवान आहिनि, जिन में गवर खान ज़ौर, मिठा खान लाशारी, बिलावल लाशारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हिकु तरफ़ ठटे जी कोहिस्तानी ज़मीननि ऐं साहिली पट्टी जी ज़मीननि ते फवायो पियो वञे, लैंड माफ़िया जेका उते सरगर्म आहे, त ॿिए तरफ़ ठटे जे तारीख़ी मागनि ऐं मकाननि ते कब्ज़ा कया पिया वञनि ऐं धारिया जेके गैर मकानी पठान आहिनि उहे राति विच में अची वञनि था ऐं कब्ज़ा कनि था। उहा बेहसी आहे हुकुमराननि जी ऐं लाॻापियल जेके हुकूमत आहे उहा पंहिंजे मागनि मकाननि तारीख़ी विरसनि ऐं जेके सरकारी ज़मीननि जी जेके तहफ़ुज़ खे यकीनी बणाए न सघी आहे। हिननि घुर कई त लैंड माफ़िया जे ख़िलाफ़ ग्रैंड ऑपरेशन करे जेके तारीख़ी माग आहिनि, मकान आहिनि या ज़मीनूं आहिनि, ख़ासि तौर ते साहिली पट्टी जूं शहरनि में तारीख़ी माग मकान, उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियारियो वञे ऐं लैंड माफ़िया जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जी महबूब रोही, तफ़सील लाइ अवां जी वॾी महिरबानी। ॿिए पासे अवां खे अपडेट कंदासीं त कुनरी पुलिस हैदराबाद